बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी पोची खाने में खुशामदीद। अॼु ठाहींदासीं मच्छी ठाहिण लाइ खपंदी मच्छी, बसर ॿिनि क़िस्मनि जा खपंदा ऐं हिकिड़े दाग लाइ, हिकिड़ा कुटण लाइ टमाटा, पटाटा, थूम, अदरक। दाग कंदासीं, दाग करणो रखंदासीं। तेसि ताईं असां कुटींदासीं दालचीनी ऐं नंढा फोटा। दाग असांजो हल्को गोल्डन थी वेंदो त उन में टमाटा विझी उनखे पचाइण लाइ रखंदासीं। ॿियनि बसरनि खे असां कुटींदासीं, उन में धाणा, सावा मिर्च, थूम, अदरक ऐं उहो जेको असां दाग कयो आहे उहो बि विझी कुटींदासीं। जॾहिं उहो कुटिजी वेंदो त जेको बसर जो दाग कयो आहे उन में पटाटा विझंदासीं, थोरो सीक्रेट मसालो विझंदासीं, थोरो असां उन में ॻाढ़ा मिर्च विझंदासीं, थोरी हेड विझंदासीं, थोरा धाणा विझंदासीं ऐं 1.5 चमचो तक़रीबन असां हिन में लूण जो विझंदासीं। तव्हां पंहिंजे टेस्ट जे हिसाब सां हर शइ घटि वधि करे सघो था, ऐं मतिलबु छो जे करे जेतिरी मुंहिंजी फैमिली आहे मां उन हिसाब सां थी ठाहियां। तव्हां घटि बि ठाहे सघो था, वधि बि ठाहे सघो था। हर शइ खे जॾहिं लाहे तॾहिं ज़रूरु चखींदा कयो। पटाटनि में मां थोरो पाणी विधो जेसि ताईं ॻरनि, उनखां पोइ मां उनजे मथां छाणी रखी ऐं मच्छी रखी आहे। अॼु मच्छीअ खे भुञंदासीं न, जेको मसालो असां कुटे रखियो हो उनखे कढंदासीं, उन में असां सभु ॿिया मसाला विझंदासीं। तेसि ताईं जेका मच्छी रखी आहे छाणी, हेठां पटाटा पचनि पिए था, मथां असां ई उन में दालचीनी, नंढे फोटे जो जेको पाउडर ठाहियो आहे उहो विझंदासीं, थोरा ॻाढ़ा मिर्च विझंदासीं, लूणु त असां पहिरियां ॾही रखियो हुयो उहे विझंदासीं। हाणे जेको मसालो आहे उन में बि असां इहे सभु शयूं विझंदासीं, जंहिंमें ॻाढ़ा मिर्च, सावा मिर्च बि विधियल आहिनि, इन जे करे थोरा घटि विझिजो। थोरो लूणु विझंदासीं, थोरा धाणा विझंदासीं, थोरो हिन में मछली मसालो विझंदासीं ऐं उन्हनि खे मिक्स कंदासीं। मिक्स करे उन खां पोइ उन ई मच्छीअ जे मथां रखंदासीं। हेठां असांजा आलू पचनि पिए था, उन में पाणी बि एतिरो ई विझिजो जंहिंमें आलू तव्हांजा सुठे नमूने सां पची वञनि, ॻरी वञनि। उनखां पोइ इहो मसालो जेको बि आहे सो असां मच्छीअ जे मथां रखंदासीं ऐं अधु कलाक जे लाइ उनखे हल्की ॿारण ते रखी छॾींदासीं। मच्छी त असांजी 5-10 मिंटनि में ॻरी वेंदी आहे, पर ॾिसूं आलू ॻरी वियो आहे। हा माशाअल्लाह आलू ॻरी वियो आहे। हाणे धाणनि ऐं सावनि मिर्चनि सां सर्व कंदासीं। ठाहे खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।